नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में इसराइली दहशतगर्दी ख़िलाफ़ ऐं फ़लस्तीनियुनि जे हक़ में तहरीक मेलाजुल क़ुरान खिपरो ऐं ह्यूमन राइट्स खिपरो पारां शहीद चौक ते धार एहतजाजी मुज़ाहिरा करे रैलियूं कढियूं वयूं ऐं धरना हया विया आहिनि। मुज़ाहिरे जी अॻुवाणी ह्यूमन राइट्स तालका खिपरो जे सदर हाकिम अली राजड़ शफ़ी मोहम्मद, राजड़ सदर MSF तालका खिपरो डिवीज़नल कोऑर्डिनेटर तहरीक मेलाजुल क़ुरान नवाब शाह अब्दुल सत्तार चौहान, खिपरो सदर शौकत अली, इसराइल दहशतगर्दी खिलाफ़ उबदारींदड़ नारा पिण हया विया। जॾहिं त नटन उर्स में थियल मुज़ाहिरे में नंढनि ॿारनि पिण शिरकत कई है। मुज़ाहिरीन अक़वामी मुतहिदा खां मुतालबो कयो आहे त इसराइल खे दहशतगर्द मुल्क करार ॾेई मथस पाबंदियूं हणियूं वञनि। अॼु जो असांजो जेको एहतजाज आहे इहो फ़लस्तीनी जेको मुस्लमान आहे उन ते इसराइल ज़ुल्म करे रहियो आहे। इन ज़ुल्म खे बंदि कयो वञे ऐं मुस्लमान खे जेका इन शइ खां निजात ॾियाराई वञे। ऐं जीअं त मुस्लमान जेके फाथल आहिनि बिल्कुलु इहो फ़लस्तीनी जेके फाथल आहिनि त इसराइल ज़ुल्म करे पई, इन खे असां क़ौमी औताद वसवारनि खे चवंदा था हिन जी बिल्कुलु परज़ो जो असां एहतजाज करे रहिया आहियूं ऐं हिन सां गॾु आहियूं। बिल्कुलु शाना बशाना असां गॾु बीठा आहियूं, गॾु वेहंदा। जीअं त अॼु तहरीक मेलाजुल क़ुरान सॼे मुल्क में फ़लस्तीन सां इज़हार यकजहती लाइ एहतजाज करे रही आहे। उन तहत खिपरो शहीद चौक ते अॼु इहो पुरमन प्रोटेस्ट मेलाजुल क़ुरान ऐं मुस्तफ़ी स्टूडेंटनि जे तरफ़ां आहे। असां इसराइली दहशतगर्दी जी सख़्त तरीन मज़म्मत कयूं था, जंहिं इसराइल फ़लस्तीन जे मासूम ॿारनि खे ख़वातीन ते कोड़नि ते ऐं शहरी आबादी ते ॾींहुं राति गोला बारूद करे पियो। 12 ॾींहं थिया, हज़ारे माण्हू शहीद ऐं ज़ख़्मी करे चुको आहे। असां इन जी सख़्त तरीन मज़म्मत कयूं था। आलमी ताक़तनि सां मुतालबो आहे त फिल फोर इसराइल खे दहशतगर्द रियासत डिक्लेयर कनि ऐं इसराइल ते आलमी अदालत में केस हलाए हिन खे सख़्त तरीन सज़ा ॾिनी वञे ऐं जेको माली नुक़सानु थियो आहे फ़लस्तीन जो उहो इसराइल सां हर्जानो वरितो वञे। इसराइल दहशतगर्दी करे रहियो फ़लस्तीन ते ऐं उन्हनि जे ग़ज़ा हिकिड़ी आबादी आहे पर अमन हिन ते जदीद असलनि खां राकेटनि खां हमला करे शहीद करे ॾिया मुसलमाननि खे, ॿारनि खे, औरतुनि खे, बूढ़नि खे, बच्चनि खे। लिहाज़ा अॼु इंसाफ़ जा जेका चैम्पियन थी वेठा आहिनि उहे इसराइल जी पुश्तपनाही जे पोयां वेठा आहिनि ऐं जेका इंसानियत जा अलमदार उहो बि इसराइल जी पुश्तपनाही जे पोयां वेठा आहिनि ऐं को ॻाल्हाइण वारो कोन्हे, OIC जो को किरदारु कोन्हे। लिहाज़ा असां हाल में दुनिया खां अपील था करियूं इसराइल जो ज़ुल्म बंदि करायो वञे, दहशतगर्दी बंदि कराई वञे ऐं फ़लस्तीन जी हिमायत में असीं अॼु गॾु थिया आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।